नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़ ऐं जी होस्ट भानवाब। ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी मोहम्मद कबीर खां रिपोर्टर मौला बख्श थीबो जी हीअ रिपोर्ट। ॻोठ बेड़ो गांगरो वासी मंसूर अब्दुल गफूर गुलाम अस्कर निज़ामुद्दीन ऐं दाइम गांगरो प्रेस क्लब कोटड़ी कबीर पूजी एहतजाज कंदे आहियूं त असांजो शाह जी मशीन वारे अब्बास राजपर शाह नवाज़ गांगरो भुट्टो राजपर सिकंदर शिंभाणी ज़ाहिद शिंभाणी आदम शिंभाणी साईं दाद राजपर मियां दाद गांगरो ऐं ॿियनि जीअं जंजाल करे छॾियो आहे। असां पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहियूं। रोज़ानो राति जो घरनि ॾांहुं लाइटूं ॿारे ख़ौफ़ इराज़ फैलायो वञे थो। हुननि वधीक चयो त असांखे पंहिंजी ज़मीन ते कमु करणु नथो ॾिनो वञे। कूड़ा खता ठहिराए असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असांजी ज़मीन ते ट्यूबवेल बि भॼी विया आहिनि। उते धक हणी असांजा माण्हू ज़ख़्मी बि करे विया आहिनि। उन्हनि वधीक चयो त धमकियूं ॾियनि था त घर ख़ाली करे हलिया वञो वरना पंहिंजा लाश खणंदो। असां शरीफ़ आहियूं, असांजे ॻोठ में क़दीमी वेठल आहियूं, जहिड़े मां न ॼणूं। असांखे हुननि मां जान जो ख़तरो आहे। को बि असांजी ग़रीबनि जी जाइज़ दाम ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि DIG सखर SSP खैरपुर ॿिनि आला इख़्तियारनि खे अपील कई त ॼाणायल जवाबदारनि खां जान जे तहफ़ुज़ जी ज़मानत वठी हयातियूं बचायूं वञनि वरना हू क़त्ल करे छॾींदा। अब्दुल गफूर गांगरो दाइम गांगरो फहीम गांगरो इन्हनि जे टंगुनि मोन फैर कया आहिनि सिधा जेके अञा तोड़े छॾिया हुन टंगुनि जे अंदरि आहिनि। उन सां गॾोगॾु असांजा एक्सरा बि आहिनि ऐं सरकारी गवर्नमेंट सिविल अस्पताल खैरपुर में उहो अहिड़े इलाज में विया हुआ जंहिंमें हुननि उते पंहिंजी दवा कराई आहे। सर्टिफिकेट बि आहिनि ऐं उन सां गॾु जेके उते एक्सरा थिया उहे बि आहिनि। कागज़ात असां सां मौजूदु आहे जंहिंमें असां आबास राजपर भुट्टो राजपर शाहनवाज़ राजपर शाहनवाज़ भुट्टो त असांजा पाण किरी आहिनि पर अदा हुननि जो असां कहिड़ो ॾोह कयो आहे। असां त आबास जो बि को ॾोह न कयो आहे। इन खां पहिरियां असांजी का आबास सां जहिड़ो न आहे न असांजो को पुराणो